बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी त असां हींअर बलोचिस्तान जे ज़िला झलमंगसी जे हिक शहर दरगाह फतेहपुर शरीफ में मौजूद आहियूं, जिते 85वीं उर्स मुबारक हज़रत साईं रखियल शाह सूफ़ी अल कादरी जो स्टार्ट आहे। ही उहा दरगाह आहे जेकी पूरी दुनिया में वॾी मशहूर दरगाह आहे। असां हींअर हिन दरगाह में मौजूद आहियूं ऐं असां हिन वीडियो क्लिप ज़रिए अव्हांखे ॾेखारींदासीं अंदरियों पंहिंजो रोज़े जो लुक ऐं जेकी ताजपोशी बि तव्हांखे ॾेखारींदासीं। इन खां अलावा ऐं साईं जी कचहरी जेकी थींदी आहे, कचहरी समाज में राग रंग ऐं मुख़्तलिफ़ पंहिंजो इलाइक़नि खां जेके हिते फनकार अचनि पिया, उन्हनि जो बि तव्हांखे पंहिंजो राग बि ॿुधाईंदासीं। ऐं इन खां अलावा धमाल गाज़ी अब्बास जे हेठां जेकी धमाल थींदी आहे, साईं जन पाण वेहंदा आहिनि, उहे बि अव्हांखे ॾेखारींदासीं। त अचो हलूं असां हींअर रोज़े जे तरफ़। मस्ती दी बना दिल दा जिथा याद कदम वहाई, उठाना जिस्म जामा जन्नत तन बुनकाई, उठाना जाए जिब्राइल दी इश्क देव रमज रलाई, न आदम हा न हवा हई असां के मुन लाई, उठा न सिज चंद शामिल हा न तारे दी रोशनाई, ला मजहब विच सूफी वसदा अलस्त कूत सुनाई, इश्क असादा इमाम थिया सानू यार नमाज पढ़ाई, विच कुफर दे यार नबो से सूफी शाह अब्द नबी जो आज वेस बताई। मालिक जो कलामा मुर्शिद जे नाले खे हरूफन में जेको असो पेश कयो थी कीअं रे आंखे ये नाम मिया दिस रे आंखे ये नाम रे आंखे ये नाम मिया दिस रे आंखे ये नाम ओ कल सजो सिर कतलाम मिया कतलाम मिया सजो सिर कतलाम मिया कतलाम मिया रे आंखे ये नाम मिया दिस रे आंखे ये नाम रे आंखे ये नाम मिया दिस रे आंखे ये नाम ओ कल सजो सिर कतलाम मिया कतलाम मिया सजो सिर
गल तू वो किया दिल तकई है किया दिल तकई से वक्त सही ओ आना जाए दिल तकई दस तो सही दस सही ओ किया दिल तकई वो किया दिल तकई से वक्त सही ओ हाल ऐसा के वक्त सही दस तो सही ओ क्या होड़ खंडिया मत चश्म माही दे टुटिया रमजा गमजा यार मेरे क्या नाथ करंग दिलड़ी लुटिया तरकश तीर चला बन कहरी जलवा दे बन सै सै झटिया मुँह महताब मेरे पीर पुगाता साई चीजल मत बेख सिगार से सटिया यार जदीदार का दिल रोज पैसे के सुने यार जदीदार का दिल रोज पैसे के वो मने रोज पैसे के वो तेरे रोज पैसे के सुने यार जदीदार का दिल रोज पैसे के यार जदीदार का दिल रोज पैसे के वो तेरे रोज पैसे के रोज पैसे के वो तेरे रोज पैसे के आबादियों में तन रब सुना तोरा तन पकड़ो दो हथना सुना शाह रखल जगे आदम खून अब होया हलोनी हनारो तपलु जोर शाही हलोनी हनारो तपलु जोर शाही हलोनी हनारो तपलु जोर शाही अकुल थोला दाहु अकुल थोला दाहु अकुल थोला दाहु वही तकाल राही हलोनी हनारो तपलु जोर शाही हलोनी हनारो तपलु जोर शाही अकुल थोला दाहु अकुल थोला दाहु अकुल थोला दाहु उसको आकाश झलके ताबस इसको आकाश झलके ताबस इसको आकाश झलके ताबस इसको आकाश झलके ताबस जी सुपारस जी सुपारस जी सुपारस जी सुपारस
रंगते सी चढ़ी रंग तुम्हारा देख कर क्या से क्या हम हो गए नाम तुम्हारा देख पानेला ओ आदम किया पानेला ओ आदम किया पानेला ओ आदम किया पुरखो पाई सानियला ओ पुरखो पाई सानियला पानेला ओ आदम किया पानेला ओ आदम किया आशिकंजे आँखों था कयूं डपट जल जिए पानी अचे पोख के तन जा आशिक सारो शुद्ध लग फेड़ा तन जा शाल वसन सुना शार खल जेके सेवा कंदड़ से सावा थिया मूसा कलीमुल्ला हुजूर के ऊपर
नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त दरगाह फ़तेहपुर शरीफ़ जो गादी नशीन साईं सरफराज़ अली शाह सूफ़ी क़ादरी हींअर रोज़े जे सन जे अॻियां कचहरी में अची रहियो आहे। हिते कचहरी में 2-3 सूफ़ी कलाम थींदा, तंहिंखां बाद में साईं सरफराज़ अली शाह हलंदा। रोज़े जे अंदरि साईं रखियल साईं चीज़ल ऐं साईं सादिक अली जे मज़ारुनि ते ताजपोशी थींदी ऐं मज़ारुनि ते साईं जन चादर चाढ़ींदा।
नाज़रीन, असां हींअर मौजूदु आहियूं भट्टीअ में, जिथे मेले जा लंगर तयारु थींदा आहिनि। ऐं असां हाणे हलंदासीं पंहिंजो भट्टीअ खां बाद में साईं सरफराज़ अली शाह जन भांडारे में लंगर मेले जी मखलूक खे खाराए रहिया आहिनि। अचो त हलूं उन तरफ़। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त लंगर खां बाद में हलंदासीं रोज़े जे सहन जे तरफ़, छो जो साईं रखियल शाह बादशाह जे उर्स मुबारक जी ख़ुशीअ में रोज़े जे सहन ते दोहल ऐं झुमरियूं बि थींदियूं आहिनि। अचो त हलूं उन तरफ़।
नाज़रीन असां हींअर मौजूदु आहियूं भट्टीअ खां बाद में जेकी काठियुनि जी मडी आहे जेकी साईं रखियल शाह जे उर्स मुबारक ते जेकी भट्टी जी मानी थींदी आहे जेकी मेले वासियुनि लाइ थींदी आहे उन जूं अव्हांखे हिन स्क्रीन ज़रिए काठियूं ॾेखारे रहिया आहियूं जेकी हिते पंहिंजो रध पचाव में ही काठियूं कमु ॾींदियूं आहिनि। हाणे हिन काठियुनि खां बाद में असां हलंदासीं जेकी हिन मेले में जेकी ढोर कुसंदा आहिनि उहे अव्हांखे असां जेके जानवर बि ॾेखारे रहिया आहियूं जेके मेले दौरान उर्स मुबारक में भट्टी ते जेके कुठा वेंदा आहिनि ही उहे माल अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं साईं रखियल शाह जे उर्स मुबारक ते जिन खे कुई करे लंगर में हलायो वेंदो आहे। नाज़रीन हींअर साईं रखियल शाह बादशाह जे उर्स मुबारक जी दुआ थींदी जंहिंमें साईं सरफराज़ अली शाह ऐं झोक शरीफ़ जेकी सूफ़ी शाह इनायत जी गादी जो गादी नशीन साईं अताउल्ला शाह जन भी दुआ में शरीक आहिनि। अचो त हलूं दुआ जे तरफ़। पारा है जीजा फिक्र करे दिस पाण में अथी पारा है जीजा जीअं फोटो पाणीअ जे मथों तंहिंजे अंदर मंझ हवा हवा उहो दमो अथई खाकी बुत में रूही रमज़ुरला हिरस हवस नफ्स जो तूं छिनी पाण छॾा पोइ रखियल नाम सॾा ओ जे पिरी कंदे नहीं पंहिंजो ओ मीम मिठो आ मन में ओ बाबत जो मैदान सहन दिल जो सोजरो सुञातम सुभान हिदायत जंहिंजे हथ में सो हादी हक हकान हेला हे शक गुमान सुन शाह रखियल वही बिल्या से मतलूब सावो खाकी रलिया वनी खाक सा ओ दचते चरख फिरन खाकी रलिया वनी खाक सा दचते चरख फिरन के अजन प्या के वंजन प्या ओ के सिकवारियों समझन के कड़ाई में हिक थिया उहे ब्याई की न बुधन तिनके कुठो कलागन सोना शाह रखियल उहे हिते हुते मशहूर थिया
सटियाऊं जी मोहिन जान जाए सांगा सटियाऊं कातिल नफ्स करीब खे हनी कातिय उठाऊं इन लज़ीन यामनू इहा आयत ॾिठाऊं मक़सद सब मटियाऊं सोना चीज़ल वञी हाथी असां हू रसियाओ ओ काफ बयासे कीन में हो कीनो कीन चवं जन जी जंग जिस्म सां से सख्तियूं सूर सन बिना मेहनत रंज जे हो हे मर्द की सदजन आशिक सूरी से जिसा सुना शहर किल वही मिलिया से मतलूब सावो अली जी औलाद सां चलो जग जो वेरी था वेड़ी हो बुधो जग जहान जमीन थे ज़ालियूं कयूं रुनो पिया आसमान अहिड़ो शौक़ रख बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल औज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक़ व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़ासाति फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल औज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रि वसवासिल खन्नास الذي يوسوس في صدور الناس من الجنة والناس بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين اللهم ارفعنا بالآيات ذكر الحكيم وتقبل منا وقراءتنا ودعاءنا يا رب يا مولانا إنك أنت السميع العليم ولا تدر به يا إله العالمين ويا خير الناصرين اللهم وصل صواب هذه الخدمة الميمونة المقبولة متبركة هدية ثابتة حضرة الجناب سيد المرسلين خاتم النبيين شفيع المذنبين أنيس الغريبين رحمة للعالمين حضرت محمد المصطفى صلى الله تعالى عليهم أجمعين ثم على جناب حضرتكم الطيبين الطاهرين صلوات الله تعالى عليهم أجمعين
समझानो तो हसई मथे अर्जी मथे आओ भैया समझानो मथे अर्जी मथे आओ भैया फट फेरा को हजार कई थारा फट फेरा हजार कई हाल बुझाया हाल बुझाया कह के कान पई मुझे खबर कान पई वो सारी रात खबर जीअं त नाज़रीन असां दरगाह फतेहपुर शरीफ़ जे हज़रत सूफ़ी रखियल शाह बादशाह जो जेको 85वीं उर्स मुबारक हुयो उनजे अव्हांखे असां विज़िट कराईसीं ऐं उहे दरगाह में जेके राग रंग ऐं धमालूं ऐं रोज़ो जी ज़ियारत उहो तव्हांखे असां ॾेखारे चुका आहियूं। हाणे ॾींदा इजाज़त सैयद रोशन अली खे। ख़ुदा हाफ़िज़।